पूरी दुनिया में मज़दूरनि जो ॾियारो मल्हायो थो वञे। उन हवाले सां शहदाद कोट में भी मज़दूर इत्तेहाद पारां रैली कढी वई आहे ऐं शहदाद कोट कोटू मोटू चौक ते वॾो हिकिड़ो जलसो कयो आहे। अचो त मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। अॼोको ॾियारो जेको आहे शिकागो जे शहीदनि खे असीं सुर्ख सलाम पेश कंदासीं, जिन पंहिंजो नज़रानो ज़िंदगी अञा पंहिंजी जेका ॾेई करे 16 कलाक वारी ड्यूटी खे जेको आहे वञी 8 कलाक ड्यूटी पहुचाई आहे। पर हक़ीक़त इहा आहे त उहा 8 कलाक ड्यूटी अॼु न रही आहे। अॼु बि मज़दूरनि सां वॾियूं बेआजिबियूं आहिनि, वॾियूं ज़्यादतियूं आहिनि। मज़दूर जेके फैक्ट्रियुनि में कमु था कनि या तगारी वारी मज़दूरी था कनि, उन्हनि खां अॼु बि 8-10 कलाक ड्यूटी वरिती थी वञे। शिकागो जे शहीदनि खे असां सलाम पेश कंदा आहियूं हर साल ऐं उन्हनि दुनिया जे मज़दूरनि खे हिकिड़ो सबक़ु ॾिनो आहे ऐं उन्हनि जेको आहे 16 कलाक खां 18 कलाक खां टाइम जेको मुक़ररु कयो आहे 8 कलाक, अॼु जे हालतुनि मुताबिक़ बि जेको आहे उहे बि मज़दूरनि खे जेको आहे तकलीफ़ आहे। 16-17 कलाक जेको आहे ड्यूटी कनि था। उन करे असां मज़दूरनि खे शऊर ॾियण लाइ असां हर साल जेको आहे यौम में मल्हाईंदा आहियूं त हुनखे जेको आहे उन टाइम जो पाबंद कयो वञे ऐं टाइम खां जेको माण्हू ओवर टाइम करे थो त उनखे ओवर टाइम ॾिनो वञे। जेको 12-12 कलाक 18-18 कलाक मज़दूर खे लोड़ाए करे महदूद सफ़ा महदूद मज़दूरी ते हलाए वेंदो, अॼु उनजे छुटकारे जो ॾींहुं जो मल्हाए थो वञे। शहदाद कोट जे मज़दूरनि जा तव्हां वीचार ॿुधा। हिननि जो इहो ई चवणु आहे त पूरी दुनिया में मज़दूरनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि, शहदाद कोट जे मज़दूरनि खे बि पंहिंजा हक़ ॾिना वञनि। जेको हुननि जो पोरे जो हक़ आहे, मज़दूरी जो हक़ आहे, उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। कैमरामैन नदीम समो सां गॾु कामरेड अमीर मंगणार, सिंध टीवी न्यूज़, शहदाद कोट।